दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। शबे कदर जे मौके ते सख्त सिक्योरिटी इंतजाम। एसएसपी दादू जो डिप्टी कमिश्नर दादू सां गॾु शहर जो दौरो। शबे कदर जी बाबरकत मौके ते ख़ुसूसी इबादतुनि ऐं बाज़ारुनि में ईद ख़रीदारी सरगर्मियुनि ते नज़र में रखंदे ज़िले दादू में अमनो अमान बरक़रार रखण लाइ पुलिस तरफ़ां सख्त सिक्योरिटी इंतजाम कया विया आहिनि। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी डिप्टी कमिश्नर दादू सैयद मुर्तज़ा अली शाह सां गॾु शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो गश्त कयो। एसएसपी दादू ऐं डिप्टी कमिश्नर दादू बाज़ारुनि समेत मस्जिदुनि ऐं ॿियनि अहम हंधनि ते कयल सिक्योरिटी इंतजामनि जो जाइज़ो वरितो। उन्हनि पुलिस जे मुक़रर कयल नफ़री स्नैप चेकिंग नाकाबंदी ऐं गश्त जे इंतजामनि जो मुआयनो कयो। एसएसपी दादू लाॻापियल पुलिस ऑफिसरनि खे सिक्योरिटी वधीक मौसर बणाइण लाइ हिदायतूं जारी कयूं। एसएसपी दादू ऐं डिप्टी कमिश्नर दादू मुख़्तलिफ़ मस्जिदुनि जो दौरो कंदे उलमा कराम ऐं इमामनि सां मुलाक़ातूं पिणु कयूं ऐं शबे कदर जे इज्तिमाउनि बाबति इंतजामनि ते ख़्याल वंडियो ऐं ज़िले इंतज़ामिया तरफ़ां हर मुमकिन सहकार जी यकीन ॾियारियो। एसएसपी दादू चयो त अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ पुलिस जी अवलीन तरजीह आहे ऐं ज़िले भर में पुलिस अलर्ट आहे त जीअं माण्हू मुकमल सुकून ऐं इत्मीनान सां इबादतूं अदा करे सघनि।